अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक़्तु कराची में असां मौजूदु आहियूं। मां जंहिं शख़्सियत जे विच में आहियां हिन वक़्तु ॿ शख़्सियतूं आहिनि। हिकु त ही इल्मु ऐं हुन सां वाबस्तु आहे, जिन साईं जा स्कूल आहिनि ऐं अलाह साईं खे हयाती ॾे। पाण फ़नुल लतीफ़ा जा जेके माण्हू आहिनि उन सां प्यारु कंदो आहे, अदीब दानिशवर ॾाहनि सां प्यारु कंदो आहे, इल्म सां प्यारु कंदो आहे। ऐं उनजे ई असां आंगण ते आया आहियूं अॼु। ऐं जंहिं शख़्सियत जी मूंखे ॻोल्हा हुई, अरडू उतरादी साहिबु, अॼु हुन सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी। अॼु सुबुह सां ई मुंहिंजे फ़ोन आई ऐं मूंखे ख़ुशी जी इंतिहा आई। जॾहिं मूंखे पुटु पुछियो त बबू केॾो ख़ुशि थिए थो, कहिड़ो माण्हू आहे? मां चयो ही तमामु वॾो अमीर माण्हू आहे। अमीर माण्हू चयो गाॾी हूंदुसि, पराठो हूंदुसि, जहाज़ ते आयो आहे, छा आहे? मां चयो आहे त प्यादल, पर हुनखे अलाह साईं इल्मु एॾो ॾिनो आहे जो मुंहिंजी नज़रुनि में हुन खां वधीक को अमीर न आहे। अरडू उतरादी ऐं अलाह साईं जेको आहे सो हुनखे वॾी हयाती ॾे, ज़िंदगी ॾे। ऐं जेको इल्म सां मालो माल आहे, असांजी सिंध जे माण्हुनि खे शऊर ॾिए थो ॻाल्हियुनि जे ज़रिए, पंहिंजूं सादियूं ॻाल्हियुनि जे ज़रिए। पाण सादो माण्हू आहे, ॾिसो था, पर वॾो अमीर माण्हू आहे, जंहिंजे लाइ मां सिंध जी सुखड़ी अजरक बि खणी आयो आहियां। ऐं हीअ तव्हांखे सर मुबारक हुजे ऐं वॾी महिरबानी, ख़ुशि हुजे। अड्डा साईं जेको आहे सो हाणे तव्हां खां त पहिरीं ॻाल्हि थी आहे जो इल्मु वारा माण्हू आहियो। असां जेको नौजवान आहे उनखे तव्हां छा ॿुधाइण था चाहियो, त छा करणु घुरिजे उनखे? सिंध जे नौजवान लाइ मूं वटि ॿ सुवाल आहिनि। हिकु त सिंध जे नौजवान खे सभ खां पहिरीं इदारनि में मंशात इदारनि में फालतू वारी मोहबत तालीमी इदारनि में ऐं तालीमी इदारनि में बेगुनाह वारो जेको टाइम आहे इहो सभु छॾे। छो जो शागिर्द लाइ सवाल ॿ आहिनि। ज़िंदगी टिनि हिसनि में विराईंदा आहियूं, हिकु बचपन, हिकु जवानी, हिकु पुड़ाइप। बचपन में ॿार आहियूं, पहिरीं खां वठी 5 दर्जे ताईं तालीम था पिरायूं, पर जॾहिं हक़ीक़ी जवानी में उन में फालतू सवालनि में जेकॾहिं विचड़ंदासीं त पोइ ज़िंदगी में नज़ीम माण्हू असां पाण साबित थींदासीं, नज़ीम क़ौम खे साबित करे सघंदासीं, नज़ीम ज़ाती खे साबित करे सघंदासीं। छो जो इहे सभु शयूं ॻंढियल आहिनि असां सां, इहे सभु शयूं ॻंढियल आहिनि असांजे वजूद सां। वालद, क़ौम, धरती, ॿोली, जेकॾहिं हक़ीक़त में असां पंहिंजो वजूद इन्हनि सभिनी शयुनि खां बचाए हक़ीक़ी इल्म पासे वञूं था, हक़ीक़ी ॼाण पासे वञूं था, त पोइ असां पंहिंजी धरती बि रोशन कंदासीं, माण्हू बि रोशन कंदासीं ऐं क़ौम बि रोशन कंदासीं। जेकॾहिं असां पंहिंजो वजूद विञायोसीं त पोइ ॻोठ मोटी ईंदड़ ॿिया जेके नौजवान उन इदारनि में पढ़ंदा उन्हनि खे मिसाल ॾींदा, माण्हू त फलाणे पुटु नशे मोहाली थी आयो, फलाणो इश्क में चरियो थी वियो, तूं पढ़ी छा कंदे? सवली सिंधी में चवंदा पढ़णु वियो, पढ़े काथे बि बाकस चबाणींदो उते बि। सच आहे, इहा हक़ीक़त आहे। जी वाह, ज़बरदस्त ॻाल्हियूं आहिनि। हाणे असांजो जेकी ॾिसो था त तव्हां मूंखे ख़बर न हुई त उहे शायदि अरडे उतराजी जी मूंखे ख़बर न पई आहे। ऐं अॻे वरिया लॻी वेंदा हुआ इल्मु वारे माण्हुनि खे ॻोल्हण में। जीअं अॻे दौर हूंदो, जॾहिं हुनजो किताबु अचे ख़बर पए त बाबा हीअ बि को दानिश्वर आहे, को अदीब आहे, या हीअ इल्मु वारो माण्हू आहे। हाणे त सोशल मीडिया अहिड़ी आहे जो माण्हू ॻाल्हाए थो, हुन मां ख़बर पइजी वञे थी। तव्हांजी सादगी ऐं तव्हांजी जेको आहे सो इल्मु जेको आहे उहो एॾो त वॾो ऐं ज़बरदस्त ऐं मिसाली आहे त मां इहो चाहींदुसि त तव्हां सोशल मीडिया जो नौजवान खे कीअं इस्तेमालु करणु घुरिजे? नौजवान खे सोशल मीडिया जो सभ खां पहिरीं जेको इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे उहा हिकु आहे त पंहिंजे मुताले में हुनजो इस्तेमालु करे हक़ीक़ी। ॿियो जेकॾहिं इन खां वधीक हुन वटि टाइम बचे थो त पोइ सिंध समेत सिंध जे क़ौमी हीरनि, सिंध जे क़ौमी माण्हुनि, सिंध जी क़ौमी ॿोली ऐं सिंध जे क़ौमी दरियार जेके माण्हू कमु कनि था उन्हनि माण्हुनि खे सपोर्ट करे, उन्हनि माण्हुनि खे हेल्प करे ऐं उन्हनि माण्हुनि सां गॾिजे, उन्हनि जे बदिरां उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो आवाज़ु वधीक बुलंद करे त फ़ाइदो थींदो। बाक़ी हक़ीक़त इहा आहे त पढ़ंदड़ नौजवान लाइ सोशल मीडिया हाणे जे दौर में नुक़सानकार आहे। जेके इल्मु हासिलु कंदा, बाक़ी ज़िंदगी जो हिसो जॾहिं अॻिते टपी अचनि, असांखे वांदा हुजनि त पोइ सॼो ॾींहुं फ़ोन हलाइनि, उन लाइ को मसइलो न आहे। बाक़ी ज़िंदगी हिन अरसे में जेके इदारनि में मौजूदु नौजवान आहिनि उन लाइ सोशल मीडिया हाणे ईअं आहे जीअं मंशात हुजे। हक़ीक़त इहा अथव जो ॾिसो त सही, माण्हू त माना पंहिंजी औलाद नंढा नंढा ॿार जेके स्कूलनि में अञा पढ़नि था, कॉलेज ताईं न विया आहिनि, यूनिवर्सिटियुनि ताईं, उनखे वॾी वॾी मोबाइलियूं वठी ॾिनियूं त उन्हनि जी नज़रूं कमज़ोर थी वियूं। सच आहे। दिमाग़ी तौर बि साईं अड्डा साहिबु थोरी, मां पाण हिकु दफ़ो अहिड़ो तजुर्बो कयो जो 3 ॾींहं मुसलसल मां हिन मोबाइल खे ॾिना ऐं कुदरती ॾींदो वियुसि पंहिंजे लेखे, घिरंदो वियो त एतिरियूं हिन में वेबसाइटूं हिन तां अंदरि हलिया वियो। मां 3 ॾींहं मां ईअं लॻो त मां दुनिया खां कटिजी वियो आहियां। ॿाहिरि जॾहिं आयुमि त मां निंड में घुमंदो पियो हुतां। मूंखे ईअं लॻे पियो हीअ छा आहे ॿिया माना, ऐं ईअं मूंखे लॻो त मां को मरीज़ थी वियो आहे कंहिं शइ जो। आख़िर ईअं करिणो पियो जो मां
दुनिया पंहिंजे दोस्त जे शूटिंग में हासीं असां सोराब वारनि ॿिनि खे मां ॿुधायो मां चयो बाबा मोबाइल जो एॾो इस्तेमालु न कयो जो मूंसां पाण सां एॾो तजुर्बो थियो सचो आहे। आहे जो मूंखे ॿी का शइ वणे नथी हाणे त माण्हू हिन में एॾो घिरी थो वञे मूंखे घर वारा कंहिं कमकार लाइ चवनि पिया मां उन लाइ चिड़ा पियो उन्हनि सां ऐं असांजे ॿारनि में बि इहो ॾिसूं था पंहिंजनि में बिल्कुलु त जंहिं वटि मोबाइल आहे त कम लाइ चवंदो त उहो तव्हांखे उते ई जेको आहे जवाबु ॾींदो मूं ते त इहो ॿारनि जे लाइ वॾो नुक़सानकार आहे सही था चओ ख़ासि करे जेके इल्मु पढ़ाईंदड़ माण्हू आहिनि ऐं इल्मु जेको आहे अरदा साहिबु मां त चवां थो इल्मु हर माण्हू खे पढ़ाइणु घुरिजे इल्मु उहा आहे जेको हिन किताबनि खां मथां आहे सचो आहे। किताब त माण्हू पढ़ी थो वञे हाणे किताब खे पढ़ी वियो जीअं असां वटि घणा ईअं हूंदा आहिनि त बसि साईं कारी आहे साईं कारी त आहे पर साईं हुन पिरायो छा साईं ॿुधाए छा थो सिर्फ़ु हिनखे पढ़ी वञणु कुझु न आहे हिन जी मान्या में घिरणो अंदरि इल्मु उहो आहे ऐं अरदा साहिबु मां हिकिड़ी ॻाल्हि कयां जी हिन सर। ते तव्हांजे हिन सुवाल ते लतीफ़ साईं चयो त पढ़ियो पिया पढ़नि करनि कीन कुलू बसी हा तेला ॾोह चढ़नि जेला वर्क वराइनि जेतिरा असुलु मसइलो आहे इहो त पढ़णु न आहे उन मां पिराइणु आहे उन मां हासिलु करिणो आहे उन जी अपिलाए आहे बिल्कुलु पंहिंजे वजूद ते पंहिंजे रूह ते पंहिंजे ज़हन ते हुन केतिरो उन पाण खे ठाहींदो अचे पियो सोशल मीडिया जी बि ॻाल्हि निकिती आहे ही कम्यूनिकेशन आहे जेकॾहिं मज़हबी किताबनि में अचे थो त 1,24,000 पैगम्बर आहिनि त उनजो मक़सदु इहो त अवाम सां कम्यूनिकेशन पंहिंजे उम्मत सां कम्यूनिकेशन ऐं कशफ जे हिसाब सां उहो कम्यूनिकेशन मथे ताईं ऐं कमाल आहे हिन सोशल मीडिया जो कम्यूनिकेशन अहिड़ो कयईं जो मां वरी बि लतीफ़ साईं जो बैत उन लाइ रखंदुसि त कमल पारूं पाताल में भौर बेरे आकाश ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी राज कांदी रास तंहिं इश्क खे शाबास जंहिं मोहबती मेड़िया उहो इश्क जेको हुयो जेको ॻाढापे वारो जेको पुल जो किरदारु कयो उहो सोशल मीडिया खे साईं अरडे साहिब जे लाइ मां इहो हिकिड़ो शेर ज़रूरु चवंदुसि त हड़ में कीन हो उअं ई उन्हनि चाढ़ियो सारो ॾींहुं समुंड ते लही सिज वियो मालिक जॾहिं तो कर्म कयो तॾहिं बिना पतन जे पार थिया अञा मां बि हिकिड़ो भेट जी जी लतीफ़ साईं चयो त पहिरें पुराणा खीतड़ा चवंदा आहिनि सादो सफ़ा पहिरें पुराणा खीतड़ा सुका मौसंदनि सा जूई डोरे आया सुहा जिते मुंझनि ॻुझा ॻुझियूं कने तंहिं पराहे पंध जा जी साईं अरदा साहिबु असां अञा तव्हां वधीक कुझु हा साथी लख एहसान आहिनि सुणे जा जो सोशल मीडिया जे थ्रू सुणे जेको लखे लधो मूंखे तस्वर में बि न हुते महबूबनि सां कचहरी थींदी ॾाढा खिलणा आहिनि हिन वीडियो ॾिसी मूंखे ॾाढा वणंदा आहिनि सिंध जे नौजवान जेके पूरी दुनिया में सिंधी माण्हू रहो था उन्हनि लाइ मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी अपील आहे त तालीम ऐं इल्म में जेको फ़र्क़ु हूंदो आहे उहो सिर्फ़ु इहो हूंदो आहे त तव्हांखे तालीम मिलंदी नसाबी किताबनि मां जेके स्कूलनि में मिलनि इल्मु तव्हांखे माउ खां मिलंदो इल्मु तव्हांखे पीउ खां मिलंदो इल्मु तव्हांखे रेडी वारे खां मिलंदो इल्मु तव्हांखे ड्राइवर खां मिलंदो इल्मु तव्हांखे काइनात जे हर ज़रे में मिलंदो इन करे जो इल्मु आहे ॼाण जो नालो जीअं साईं चयो न त जिते सूंहं हुजनि इल्मु जेकॾहिं तव्हां वटि हूंदो त तव्हां माण्हू ऐं इंसान जे फ़र्क़ खे सम्झी सघंदो जिस्मानी तरह त सभु माण्हू आहिनि पर उन अंदरि जेको लिकल इंसान आहे उहो तव्हांखे इल्मु ज़ाहिर करे ॾींदो त इल्मु पिरायो ऐं इल्मु तव्हांखे किताबनि खां ॿाहिरि खोड़ साथरनि जॻहियुनि ते मिलंदो आहे सुभाणे अलाह इन ते ई असां हिन साईं महिरबान जा शुक्रगुज़ार आहियूं अरडे उतरादी साहिब जन जा जो मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो हिन सां मुलाक़ात थी अदबी इल्मी माण्हुनि सां मुलाक़ात करण सां माण्हुनि में शऊर वधंदो आहे ऐं हिननि जी महफ़िल में उथण वेहण सां इहो लॻंदो आहे त माण्हू पाण बि इन शऊर वारो माण्हू हूंदो ऐं जेकॾहिं कंहिं मवाली अहिड़े गहिरे सां घुमंदो त उन शख़्सियत ते बि वॾो असरु पवंदो त मां उस्ताद बुखारी जे हिन शहर सां साईं जो शुक्रगुज़ार रहंदुसि साईं जन जो त मुंहिंजो मज़हब धार दुनिया जे दस्तूर मुंहिंजो मज़हब धार दुनिया जे दस्तूर खां उस्ताद अंदरि सांडियो सूंहं भरियो संसार जंहिंजो नालो प्यार तंहिंजी पूजा पई करी वरी महिरबानी दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो हिन चैनल खे सब्सक्राइब